जे घर में रहण वारी फैमिली जेकी खानज़ादा आहिनि मास्टर चंद्र विरहाङे वक़्त जी पंहिंजो घर छॾे विया त हिननि खे इहो सॼो मिलियो 1956 में 47 में छॾे विया आहे घर न पोइ 56 में आया चंद्र पाण आयो हिते घर हे ॾिस न हे दर हुन जे वक़्त जो इहो उन ई वक़्त जो ई दर आहे घर आहे दरनि जा हे असां जेका दर वॾो कयो न हिन करे फटो लॻाए न त इहो लाख अच्छा इनजो लाख हो इहो हिन में हली वेंदो हुन टाइम ये छिकंदा त हे लाख थी वेंदो रफ़ी खानज़ादा ही फैमिली हिन में रहे थी हिननि सॼो पुराणो आर्किटेक्चर वग़ैरह एज़ इट इज़ रखियो आहे हे महिमान वग़ैरह अचनि था उन्हनि सभिनी खे उहो ई मान ॾियनि था जेको चंद्र वारा ॾींदा पर जीअं हे पोर्शन आहे अॻिते वारो पोर्शन आहे अचो जी हीअ हुनजी चंद्र जी रिहाइशगाह हीअ हुननि जा घर हीअ पुराणो सिस्टम जी जी उन दौर जा आहिनि तव्हां हिनखे ख़ासि तौर ते रहण ॾिनो वॾी महिरबानी हा ये हुन वक़्त जी आहे सभु अच्छा हे जेका जी जी मनसुख महल ही मनसुख महल आहे साम्हूं ही हिनजे पुट जी रिहाइशगाह आहे चंद्र जो जेका पुट आहे न मनसुख जी मनसुख जी अच्छा पर हिन में रिहाइश कोन कई छो त हुन टाइम मतलब 47 में माइग्रेशन थी जी पोइ वरी रिहाइश हे त तमामु वॾी हवेली आहे अच्छा वॾी हवेली मतलब जीअं हो पोर्शन आहे न जी जी इहो ई हिन साइड वारो पोर्शन आहे अच्छा अच्छा हितां छा आहे हे बाथरूम वग़ैरह आहिनि बाथरूम ईअं आहे हेठि न हे असां ठाहिया आहिनि पहिरें हिते बसि भीत हूंदी अच्छा अचो परे साइड वारो ॾिठा हे मथे हिते असां बंदि कई आहे हे ॾाकण बि मथे वेंदी पर वज़न जे करे हा जोके छॾे पोइ हिन करे लाहियो असां सही सही जी महिरबानी हे दर हुन वक़्त जा अच्छा अच्छा लेकिन मुंहिंजो तव्हां संभालियो असां वाह वाह हे सभु ही सॼो उन दौर जो ई आहिनि अचो अंदरि अच्छा अञा उन साॻी आहे अच्छा वाह ही अञा इनखे 200 साल पूॼ कोन थी दासा खिड़कियूं सभु कमरा ईअं रिहाइश ईअं परले कमरो बि ईअं परे साइड ते ॾेखारे अच्छा हे सभु दरी हुई हवा जे करे सभु खिड़कियुनि जी दीवार जी साइज़ इलाही वॾी आहे कची इलाही इस्तेमालु थियल आहे हिन में अंदरि मिटी आहे जी थधि रहे साईं वॾी महिरबानी साईं हिन में असां त रंग कराए छॾियो रंग कराए छॾिया ही पुराणे स्ट्रक्चर में साॻियो कलर से अच्छा अच्छा ही जेको हाणे ॾिसूं पिया ही मास्टर चंद्र साहिब जो ही पैदाइश वारो जेको रूम आहे लोकल आर्किटेक्ट में ठहियल आहे ॿार सभु हिते पैदा थींदा हुआ ॿार पैदा थींदा हुआ रूम में थैंक यू सो मच साईं दीवार ही शायद दीवार जी साइज़ इलाही वॾी आहे जहिड़ो करे यार अच्छा अच्छा स्पेशल तव्हांजे घर में करे आया आहियूं कि चंद्र जो असां जेका पड़ोसी में आहियूं आख़िरी दफ़ो साईं कॾहिं आई चंद्र जी फैमिली तव्हां 56 में आख़िरी दफ़ो पोइ अचनि त पिया हाल 47 में माइग्रेशन करे वई पोइ मथां जेका आहे हिकिड़ो भित आहे हुनखे सीर कढे अलाह सोन खणे आया अच्छा खणो बसि तव्हां अच्छा चाहे अधु वठे छॾो मां चयो असांखे खपे असांजे बाबे वारा चाचे वारा चई बा तव्हांजी अमानत तव्हां अच्छा ही नलको उन दौर जो ई आहे बाक़ी हिन जे हेठि मशीन है हथो उन वक़्त ही मशीन हथो उन दौर जो ई आहिनि अच्छा वॾी महिरबानी साईं अचो साईं तव्हांखे थधो वधो प्यार बाक़ी हे असांजे नंढो वॾो भाई हुन वटि आहे अच्छा वो परचून जी दुकान आहे अच्छा अच्छा बस ठीकु आहे हिते दर अंदरि कोठड़ियूं आहिनि अच्छा अच्छा बस ठीकु आहे साईं वॾी महिरबानी